अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां यहाँ गुलाम सैयदा फातिमा तव्हां ॾिसी रहिया आहियो जीवन न्यूज़। शामिल कंदासीं हिन वक्त जी हेडलाइंस। एमपी इनाम शबीर अली खान तालका अस्पताल संजरो पहुंची नए जदीद एक्सरे ऐं सोलर सिस्टम जो इफ्तिताह कयो। इफ्तिताह करण दौरान अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर शबीर चीमा खेसि अस्पताल जे समूरे हलंदड़ कार वहिंवार जे बारे में मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियत बाबति ॼाण ॾिनी। इफ्तिताह दौरान बीपी एमपी इनाम शबीर अली चयो त संजरो असांखे हिकु पंहिंजे घर जीअं आहे। मूंखे अधु ख़ुशी थी आहे त संजरो अस्पताल हर हवाले सां जदीद सहूलियतूं मिली रहियूं आहिनि जीअं कंहिं बि मरीज़ खे पंहिंजे बहितर इलाज लाइ ॿिए शहर वञण जी ज़रूरत न पवे। मुंहिंजी कोशिश आहे त संजरो अस्पताल खे अञा वधीक सहूलियतूं ॾियारींदसि। इन मौके ते पीपी अॻवान हाजी आसिफ अली रिंद, चौधरी खादिम जट, डॉक्टर कादिर गुलाम कादिर पमर, रईस एजाज रिंद, रईस शेर अली मरी, शेर मोहम्मद खासकेली, मियां मोहम्मद अहमद खरल, डॉक्टर खुर्शीद मलिक ऐं ॿिया अॻवान गॾु हुआ। 3 ॾींहं अॻु लालाणो करे वियल कोटकी ज़िले जे मौज़ी शख़्सियत वॾेरे अर्ज़ मोहम्मद सुबरे जो टीचो थी गुज़रियो, जंहिंमें साफ़ी सियासी ऐं समाजी अॻवाननि समेत सभई माण्हुनि शिरकत कई। इन मौके ते इलाइक़े जे चङनि मुड़सनि पारां मरहूम जो वॾे पुट कमरुद्दीन सुमरे खे बिराद जी पग बधाई वई। टीचे जे तकरीब में मुर्शिद करीम क़िबला साईं लाल शाह बुखारी दरगाह सैयदपुर शरीफ ऐं साथी इमाम बख्श बुखारी, साईं सैयद फराज हुसैन शाह बुखारी ऐं साईं कमाल शाह बुखारी समेत बिराद जे मौज़ी शख़्सियतुनि हाजी अली डिनो खान महर, शौकत अली खान महर, काज़ी नबी बख्श महर, मरहूम डॉक्टर अब्दुल करीम महर जो फर्जंद फजल करीम महर ऐं इंजीनियर जमालुद्दीन महर पिण पग जी रस्म में वर ॾिना। मौज़ीन जो चवणु हो त वॾेरो अर्ज़ मोहम्मद सुमर हिकु शफ़ीक़ ऐं नेक इंसान हो जंहिंजी वफ़ात सां वॾी खला पैदा थी आहे। इन मौके ते मरहूम जे मग़फ़िरत ऐं वारसनि लाइ सब्र जमील जी दुआऊं कई वयूं। काज़ी अहमद बाईपास ते मोटरसाइकिल ऐं साइकिल में टक्कर थियण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो, जिते 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी थियण खे फौरी तौर ते काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते मुरीद राहो ज़ख़्मनि जा सुर न सहंदे दम धरणीअ हवाले कयो। ॿी ज़ख़्मी अयान अली आर्यान जी हालत गंभीर जोगी हुजण करे खेसि ईदी एम्बुलेंस वसीले नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौती मुरीद राहो जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद ईदी एम्बुलेंस ज़रिए संदसि अबाणे ॻोठ नियो वियो, जिते लाश पहुचण ते घर में कोराम अची वियो। डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक रियाज़ अहमद लगा जी हिदायतुनि ते सिंध दरिया जे बंद ऐं कंदीअ ते रहंदड़ मालवंदनि में संदसि माल खे वैक्सीन करण जी अहमियत बाबति जागरूकता सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में ख़िताब कंदे माहिरनि चयो त मुल्क जे जीडीपी में वॾो हिसो लाइव स्टॉक शबे जो आहे, जिते ज़राअत ऐं लाइव स्टॉक मुल्क जी मईशत जी करंगी जी हॾीअ जी हैसियत रखंदा। लाइव स्टॉक खातो भाॻियुनि जी ख़िदमत लाइ ॾींहुं राति सरगर्म अमल आहे। इन मौके ते माल में पखंदड़ बीमारियुनि ऐं उन्हनि खां बचाव बाबति सलाहूं ॾिनियूं वयूं, जिते भाॻियुनि पारां पुछियल सवालनि जा जवाब बि ॾिना विया। मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक मटियारी डॉक्टर रियाज़ अहमद लगारी ॿुधायो त लाइव स्टॉक खाते पारां भाणोट, कल्याण ऐं बदर इलाइक़ो में 3 कैंपूं ॾींहुं राति कमु करे रहियूं आहिनि, जॾहिं त 3 गश्ती टीमूं बि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मालवंदनि जी रहनुमाई इलाज लाइ मसरूफ़ आहिनि। हुन वधीक ॿुधायो त हिन वक़्त ताईं 16,000 खां वधीक जानवरनि जो इलाज कयो वियो आहे, जिते इम्कानी बोर्ड वाली सोताल खे नज़र में रखंदे माल जे चारे जो बि इंतज़ाम कयो वियो आहे। दरगाह आलिया लवारी शरीफ ते मौजूदा सजादा नशीं हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी जी सरपरस्ती हेठि ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जश्न अक़ीदत सां मल्हायो वियो। तक़रीब में पीर मोहम्मद सालिह कुरैशी अहल आलमन ऐं महिमाननि जी बरहबा कई। मौलाना मुफ्ती मोहम्मद दाऊद जट नईमी, मौलाना अयाज अहमद सुमरो, मौलाना मुफ्ती हबीबुल्लाह जट नईमी, मौलाना मोहब्बत अली जामी, मौलाना हाफिज़ मोहम्मद यूनुस अबड़ो ऐं ॿियनि उलमाए कराम सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते बयान पेश कयो। आलमन जो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल आलमीन बणिजी आया। आख़िर जी आमद जो ॾींहुं सभिनी मुसलमाननि लाइ वॾी ख़ुशी जो ॾींहुं आहे। रहमत आलम नात काउंसिल ज़िला बदीन जे नात ख़्वाननि नूरुद्दीन जुनेजो ऐं अहमद अली मेमण नातू पेश कयो। नात में रिहान फरीद शेख सरपरस्ती आला मरकज़ी जमायत अहले सुन्नत ज़िला बदीन ऐं गुलाम नबी मेमण रहनुमा मरकज़ जमायत अहले सुन्नत ज़िला बदीन ख़ुसूसी शिरकत कई। लवारी शरीफ ऐं बरपासी मां मुरीदनि ऐं क़ीदतमंदनि वॾी अंग में शिरकत कई। आख़िर में मुल्क क़ौम ऐं पाक फौज लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी वयूं। निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ ऐं नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जे कारकुननि सिक्योरिटी ऐं वॉलंटियर तौर फर्ज़ सर अंजाम ॾिना। मेहरा हाउस ॾहरके ते हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मुनक़िद कई वई। तक़रीब में नायब सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला कोटकी हाजी दादन खान महर ऐं संदसि जानशीन फर्ज़ंद मीर फहद खान महर पारां मेज़बानी कई वई। महफ़िल में सिंध जे नामवर नात ख़्वान मखणो फ़क़ीर हुसैनी ऐं ॿियनि सना ख़्वान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नातूं पढ़ी महफ़िल खे 4 चंड लॻाया। जश्न ईद मिलाद नबी में ख़ुसूसी मेहमान तौर अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पिताफ़ी, जामा अब्दुल फताह समेजो, जमशेद खान ॾहर, समी खान पिताफ़ी समेत सियासी ऐं समाजी अॻवाननि वॾी अंग में शिरकत कई। बांदी में बदअमनी ऐं मंशा जे खुलियल विकिरे ख़िलाफ़ जस कमिश्नर ने बांदी में एसटीएपी तालके दौड़ पारां गॾियल एहतजाजी रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ बाज़ारनि ऐं चौकनि खां थींदी नेशनल प्रेस क्लब बांदी पहुती। रैली जी अॻवानी डॉक्टर मुजाहिद रुस्तमानी, बादल बिरोही, महबूब बिनियारो ऐं इमाम अमानुल्लाह बिरोही कई। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बांदी शहर में बदअमनी उरूज ते पहुची वई आहे। रोज़ानो जी बुनियाद ते दुकाननि जूं छुटियूं तोड़े क़ीमती सामान चोरी कयो पियो वञे, पर बांदी पुलिस सिर्फ़ दुकानदारनि खे आसरो ॾेई वक़्तु गुज़ारींदी आहे। अॻवाननि इल्ज़ाम लॻायो त शहर में मंशा जो विकिरो आम थी वियो आहे, जंहिं
सबब नई नस्ल के तबाही दान थिकियो पियो वञे, जॾहिं त इंतजामिया मंशियात फ़रोशनि खे खुलियल छॾे ॾिनो आहे। हुननि मुतालबो कयो त बांधी मां चोरी थियल सामान मुतासिर शहरनि खे वापसि कराए वञे ऐं मंशियात जे सरेआम विकिरो ते फौरी तौर ते नोटिस वठी ज़िम्मेवार फ़रोशनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में जस्का SUP ऐं ॿियनि पार्टियुनि पारां मुनज़्ज़म ऐं सिराइती तहरीक शुरू कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो G1 न्यूज़।